हेलो कीअं आहियो साईं तव्हां? आऊं ठीकु आहियां। एॾे जी छा पोज़ीशन आहे? नौकरानी मोटी आई या तूं घर में अञा अकेली आहीं? अकेली कोन आहियां साईं, नाना करीम दाद आयो आहे ऐं तव्हां सां मिलण जो ॾाढो शौक़ु अथसि। नाना करीम दा? मुंहिंजो नाना साईं। तव्हांखे अक्सर जो मां उनजा टोटका जो ॿुधाईंदी आहियां साईं। जोली नेचर जो माण्हू आहे। नाना करीम दा टोटका जॉली किस्म जो। बहरहाल मूंखे त कुझु बि यादि न पियो अचे। जेकॾहिं तूं हवेली में अकेली न आहीं त चङी ॻाल्हि आहे। मूंखे तुंहिंजो तमामु घणो फ़िक्र हो। साईं तव्हांजी फ़िक्र जे करे नाना करीम दादे खे मूं घुरायो आहे। तव्हां पंहिंजा कमकार लाहे भले आराम सां अचिजो। रुखसार फ़िलहाल त एसपी ज़रअली मुंहिंजे मथे में सूर विझी छॾियो आहे। दुआ कर त हिन जो ट्रांसफर कराइण में कामयाब थिया, पोइ सुकून जो साह खणंदुसि। अरे हा, मूंखे त इहो किसो तव्हां खां पुछणो हो त इहो किसो आख़िर काथे पहुतो आहे ऐं मूंखे त ॿुधण कोई मुनासिब सम्झे ई नथो त तव्हांजे पुट जो छा थियो ऐं हेतिरनि ॾींहंनि खां त हुनजी का ख़बर ई न पई आहे। तूं फ़िक्र न कर रुखसार, शहरोज़ जल्दी घर अची वेंदो। ॿी ॻाल्हि त एसपी ॾिंगो ऐं जज़्बाती आहे। हुनजा 100 दुश्मन ॿिया बि थी सघनि था। मूंखे जेकॾहिं हुनखे माराइणो या कुझु करिणो हुजे हा त हुनजी ट्रांसफर जे लाइ आउं हिते धिका छो कयां। ठीकु आहे। सामल पंहिंजे सभिनी माण्हुनि खे चई छॾ, खान बहादुर वारे पासे न अगरि कंहिं बि खौस कई या हरकत कई न, मां उन्हनि जी खल पुठी था लाइ छॾींदुसि। अॻे बि सही सालिया वारनि खे अलाए कंहिं धमकियूं ॾिनियूं ऐं साईं दड़का बि तव्हां असांखे ई ॾिना। तव्हां जेकॾहिं वाकई बि बेकसूर आहियो त पोइ इहा हरकत कंहिं कई उहो माण्हू त तव्हां जाचे ॾियो न। विचार खान, जेकॾहिं इहो ई माण्हू मां तोखे ॻोल्हे ॾियां त पोइ मूंखे कहिड़ो इनाम मिलंदो? इनाम? मूंखे इनाम जी कहिड़ी ज़रूरत आहे? मूं तोसां कॾहिं हिसाब त कोन कयो। हा हा, विचार खान ईअं त आहे, तो सदाई मुंहिंजो साथ भाइरनि वांगुरु ॾिनो आहे। सावल ॿार मूंखे शम्स सां कुझु राज़दारी जी ॻाल्हियूं करणियूं। जी साईं, जेको तव्हांजो हुकुम। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।